ठिकराठो में मोहतम बिरादरी जी बिंदुरनि में 5 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। वारसनि तरफ़ां औरत जो लाश रखी धरणो हणण बाद एसएसपी सखर मामले जो नोटिस वरितो। अवांखे ॿुधायूं पिया मुबारकपुर थाणे ते कुर्बान अली मोहतम जी फरियाद ते लियाकत अलहदाद अब्दुल हक जमील ऐं गुलज़ार मोहतम ते केस दाख़िल कयो वियो आहे। या आगाह कयूं पिया इन हवाले सां अवांखे वारसनि तरफ़ां औरत जो लाश रखी धरणो हणण बाद एसएसपी सखर मामले जो नोटिस वरितो। मुबारकपुर थाणे ते कुर्बान अली मोहतम जी फरियाद ते लियाकत अलहदाद अब्दुल हक जमील ऐं गुलज़ार मोहतम ते केस दाख़िल कयो वियो आहे। फिर ॿीहर अवांखे अपडेट कंदा हलूं। केस दाख़िल कयो वियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया इन हवाले सां वारसनि तरफ़ां औरत जो लाश रखी धरणो हणण बाद एसएसपी सखर मामले जो नोटिस वरितो। मुबारकपुर थाणे ते कुर्बान अली मोहतम जी फरियाद ते लियाकत अलहदाद अब्दुल हक जमील ऐं गुलज़ार मोहतम ते केस दाख़िल कयो वियो आहे। जी बिल्कुल ही कुछ ॾींहं अॻु में मोहतम बिरादरी जी 2 धुरियुनि में जहिड़ो थी पियो, जंहिंमें कल हिकु औरत ज़ख़्मी जेका फौत थी वई। फौती औरत जो जेको लाश खणी वारसनि ठिकराठो शहर जे मुख्य चौक सूर्य बादशाह ते लाश रखी टायर साड़े धरणो हुयो, जंहिंजो नोटिस एसएसपी सखर इरफान समूह जन नोटिस वठंदे डीएसपी खे हिदायत कई, जंहिं डीएसपी ॻाल्हियूं करे धरणे वारनि खां धरणो ख़त्म करायो। उन खां बाद राति जेको देर सां एसएचओ मुबारकपुर सुल्तान अहमद राजपर फिरियादी जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो आहे। ऐं जेको जवाबदारनि जी जेको अञा बि हू चवनि था, जेको एसएचओ मुबारकपुर ऐं मुबारकपुर पुलिस ते हू बेतबादी ज़ाहिर कंदे चवनि था त हिननि केस त दाख़िल कयो आहे, पर थी सघे थो त जवाबदारनि खे गिरफ़्तार न करनि। ऐं असां हिकु दफ़ो ॿीहर एसएसपी सखर खे अपील कयूं था त जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ मजीद महर।